कहाणी मोहब्बत जे नाले। नंढपण खां ई विढ़िया खेॾिया वॾा थिया। रोज़ सोणी साण विढ़ण खां पोइ वरी गॾु खेॾण लाइ आतो हूंदो हो। बातियूं ॿोलियूं जॾहिं पकी ज़बान थी पवनि थियूं त विछोटियूं जाइ वलारींदियूं आहिनि। तॾहिं अक़ल सम्झ न हुई त सोणी सां रांदि रूंद करण जो कारण फ़क़ति बालकपण हुया मोहब्बत। बसि हिकु चाहत हुई जेका छिकींदी हुई सोणी तरफ़। जॾहिं वॾो थियो तॾहिं मोहब्बत जी माना सम्झ आयसि। खेसि साण नंढपण खां ई मोहब्बत हुई। हाणे हिक ॿिए जे घर अचण वञणु तमामु घटि थी वियो, पर कॾहिं कॾहिं को बहानो करे चाचा जे घर वेंदो हो या कॾहिं के कम सां साॻी सोणी घर ईंदी हुई। दिलनि जा पैगाम त अॻे ई पुगल हुआ, बसि मिलण लाइ को बहानो पियो ॻोल्हबो हो। नेठि महबूब माउ पीउ खे सोणी जे संग लाइ मञाए वरितो। संदसि पीउ चाचा सां रिश्तो पको करे आयो। महीने ॾेढ में शादी जी रस्म पूरी थी। अलाए छा वजह हुई, शादी जे कुझु हफ़्तनि विच में अणबट दूरी पैदा थी पई। पहिरीं त महबूब कम खां जल्दी घर मोटी ईंदो हो। कुझु ॾींहं खां घर देरि अचणु लॻो। कॾहिं कॾहिं त राति बि घर न ईंदो हो। ईअं शादी खे 3-4 साल गुज़री विया, पर औलाद जी नेमत खां अल्लाह साईं अञा न नवाज़ियो हो। महबूब अलाए केतिरनि दरगाहुनि ते बासूं बासियूं पढ़ बासिया दुआऊं घुरियूं, पर हिकु बि दुआ न अघाई। हाणे महबूब कुदरत जे कानून खां बाग़ी थी पियो हो। अंदर ई अंदर भॼंदो भुरंदो पिॼरंदो रहियो हो। हाणे पंहिंजे पाण सां ई नफ़रत थी पई हुयसि, ऐं नफ़रत जो कारण बि खेसि साण सोणी जी नफ़रत हुई। सोणी अंदर ई अंदर पिॼरण लॻी हुई, बसि बुड़क ॿाहिरि न थी कढे। सोणी पढ़ाई जो कोर्स पूरो करे हिकु प्राइवेट स्कूल में जॉब करण लॻी। हाणे को इत्तेफ़ाक़ सां सोणी महबूब जे विच में मेल मुलाक़ात थींदी हुई। न त घणो टाइम सोणी स्कूल खे ॾियणु लॻी। अक्सर ओवर टाइम बि स्कूल में गुज़रणु लॻो। हाल स्कूल में संदसि प्रोफेसर साजिद फंक्शन रखियो हो, जंहिंजी ख़ासि महिमान सोणी हुई। प्रोफेसर साजिद खे अवल 2 शादियूं हुयूं। ॿी ज़ाल हैदराबाद लतीफ़ाबाद गली नंबर 13 में रहंदी आहे, जेका धारी आहे। पहिरीं ज़ाल ज़ात वारी माइचाणी आहे। प्रोफेसर साजिद उमिरि में लॻभॻि 55-60 साल जो आहे, पर खाद खुराक सुठी हुजण जे करे जिस्म जी फिटनेस सुठी आहे। स्कूल जे बाक़ी टीचरनि में प्रोफेसर साजिद ऐं सोणी जे बारे में काफ़ी चौॿोल रहे थी। चौॿोल खे वेतर तवील तॾहिं मिली जॾहिं प्रोफेसर साजिद सोणी खे स्कूल जो हेड करे रखियो। हिकु ॾींहुं स्कूल जे छुट्टी खां पोइ प्रोफेसर साजिद सोणी लाइ स्पेशल दावत रखी हुई। ते ॾींहुं सोणी राति देरि घर आई हुई। उन्ही चौॿोल जा किसा महबूब ताईं कनो कन पुॻा हुआ। ते राति महबूब ऐं सोणी जे विच में लड़ाई राति ताईं तकरार थियो हो। किसो एतिरो त वधी वियो जो ॿिए सुबुह सोणी वॾे भाउ मंज़ूर खे सऊदी ख़त लिखियो हो। ख़त जो जवाबु मिलियो हुअसि, कुझु हफ़्तनि में मां अचां थो, तेसीं ताईं सब्र खां कमु वठो। ईंदे ई फ़ैसिलो हिकिड़े पासे कबो, ऐं जॾहिं मंज़ूर पहुतो सोणी खे घर घुराए सॼो हाल अहिवाल वरितो। सोणी महबूब सां नफ़रत जो ज़हर उछागण लॻी। हिकु औरत मर्द मां जेको सुख चाहे थी, ते सुख ॾियण जे महबूब में कमी आहे। मां वधीक नथी पिंजरी सघां। मूंखे महबूब खां तलाक घुरिजे। तलाक जहिड़े लफ़्ज़ ते मंज़ूर के पल साख़्ते में रहियो। के पल ख़ामोशी खां पोइ पुछाई, तलाक खां पोइ बि त ज़िंदगी अकेली गुज़ारणी पवंदई। पोइ सोणी बग़ैर घबराहट जे चई ॾिनो त अदा, जे तव्हां राज़ी हुजो त तलाक खां पोइ प्रोफेसर साजिद मूंसां निकाह करण लाइ तयारु आहे। मंज़ूर न रुॻो सोणी जो भाउ आहे, पर पीउ जी शफ़क़त बि ॾिनी आहे। कुझु देरि सोचण खां पोइ हिन फ़ैसिलो करे वरितो, चङो सुभाणे महबूब खां तुंहिंजी तलाक कराईंदासीं। ॿिए ॾींहुं मंज़ूर 3 शाहिदनि सां महबूब जे घर पहुतो। ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो किसो तलाक ताईं पहुतो। तलाक खां सवाइ महबूब वटि को ऑप्शन न हो। महबूब सोचण जी पाताल ताईं गोता खाइण लॻो। ही सोचे थो, जिस्मानी तालुकात एॾा ज़रूरी छो हूंदा आहिनि। महबूब त मन सां मोहब्बत मन सां कजे थी, कंहिंखे चाहिजे थो रूह जे गहराइनि ताईं। काश हिकु चकर सोणी मन में जाती पाए ॾिसी सघे हा त कीअं मोहब्बत जो समुंड अज़ल खां पए उथलियो आहे। का
पल सां कत कन्हे दर्दनि जूं मौजूं हालातनि सां पंहिंजो सर टकराव साणियूं थी मोटियूं। ऐं जॾहिं महबूब शाहिदनि जे विच में 3 दफ़ा लफ़्ज़ वरजायो, तलाक तलाक तलाक, उथी तकड़ो कमरे में आयो। कमरे में अची दर बंदि करे सोणी जे हंज में सिर रखी अलाए केतिरी देर ताईं रोईंदो रहियो हो। बस आख़िर में एतिरो चयो हईं, सोणी जिस्म त महज़ ख़ाकी आहिनि, हिकु ॾींहुं ख़ाक जे ढेर में दफ़न थी वेंदा। मोहबत ॿिनि आत्माउनि जी थींदी आहे कि ॼाणा माना पुॼाणा, मुंहिंजी आत्मा तो लाइ भटकंदी रहंदी। सोणी हिंजो सिर पंहिंजे हंज मां खणी तकड़े दर खां ॿाहिरि निकिती ऐं खट जे बाहि ते सिर निमायो पियो रहियो।